बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं जेको प्रोग्राम तव्हांजी समाअतुनि ऐं साअतुनि ताईं हिन वक़्तु पहुचे पियो ऐं जेको प्रोग्राम टीवी ते हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया हिन प्रोग्राम जो नाम आहे सलाम रमज़ान। आऊं इरशाद जागीरानी तव्हां सां पंहिंजो तारुफ़ कराए चुको आहियां, पर हिते अॼु सभ खां पहिरियां ॿिनि मौज़ूअनि जे बाद में चऊं था असांजे हिन सथ खे जॉइन कयो आहे हिकिड़ी नई साथी मेज़बान बि ऐं उहा बि असांजे हिन प्रोग्राम जो हिसो थी आहे। उनखे बि असां सभ खां पहिरियां भलीकार चऊं था उहा पंहिंजो तारुफ़ पाण कराईंदी। आऊं इरशाद जागीरानी मूं सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम, मां आहियां ईमान नूर। ईमान नूर असां सां गॾु आहे माशाल्लाह। ऐं ईमान जो महीनो बि शुरू थी वियो आहे, रमज़ान जो महीनो बि शुरू थी वियो आहे। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो जंहिंजे लाइ तव्हां असां सदाईं जंहिंखे ख़ुशामदीद चवंदा आहियूं, भलीकार चवंदा आहियूं, वॾे जोश वॾे जज़्बे सां ऐं तमामु घणे ईअं खणी चऊं प्यार पाॿो असां हिन महीने जो इंतज़ारु कंदा आहियूं। ऐं अलाह साईं जी वॾी ख़ुशबख़्ती असांजी आहे, अलाह साईं असां ते करम कयो आहे, अलाह साईं असांखे भाग वारो बणायो आहे जो असांजी ज़िंदगीअ में असांखे ही हिकु ॿियो रमज़ान बि नसीबु थियो आहे। ऐं जेकॾहिं असां हिन रमज़ान मां उहे फ़ाइदा न वठी सघूं या मग़फ़िरतूं न माणे सघूं या पंहिंजा गुनाह न बख़्शिराए सघूं या हिन रहमत जे महीने मां पंहिंजा झोल न भरे सघूं त पोइ असांजी हयातीअ ते बि हैफ़ हुजे। हीउ हिकिड़ो ॿीहर मौक़ो मिलियो आहे सभिनी खे, तव्हां सभिनी खे रब करीम जे हुज़ूर उनजे दर ते ॿाॾाइणु घुरिजे। रब जेको ॾेई न पचारे थो ऐं अलाह साईं करे हिन मूज़ी मर्ज़ मां बि तव्हां असांजे पाकिस्तान खे ऐं पूरे आलम खे छुटकारो नसीब फरमाए। रहमत जो महीनो आहे, दुआउनि में यादि कयो ऐं पंहिंजनि प्यारनि जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे क़ौम जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे वतन अज़ीज़ जे लाइ दुआ घुरो ऐं ख़ासि तौर ते इबादतुनि जो एतमामु कयो, रब खे रिझायो। मस्जिदुनि में जेकॾहिं वञण ते असांजी जेका हुकूमत आहे, गवर्नमेंट आहे, उन्हनि हिकिड़ो मशवरो ॾिनो आहे, सलाह ॾिनी आहे त इज्तिमा न हुजे ऐं छिड़वांड हुजे, घणा माण्हू न हुजनि, छिड़ हुजो। पर रब करीम जो जेको दरवाज़ो आहे उहो तव्हां पोइ बि न छॾियो, रब करीम जे हुज़ूर में ॿाॾायो ऐं रब करीम सां मुखातिबु थियण जे लाइ तव्हां पंहिंजे घर में बि इबादतुनि जो एतमामु करे सघो था। अलाह साईं जी दोस्ती इंतिहाई आसान आहे, ॿ लुड़क तव्हांखे ॻाढ़णा आहिनि, हथ मथे खणणा आहिनि ऐं रब करीम जे आॾो सरेंडर करिणो आहे त आउं गुनाहगार आहियां, आउं ख़तादार आहियां, आउं इबदार आहियां। रब करीम तूं ॾातार आहीं, तूं ॾींदो आहीं ऐं ॾींदो आहीं त वरी पुछा बि न कंदो आहीं, हिसाब बि न वठंदो आहीं त तोखे केतिरो ॾिनोसीं। हिसाब अॻिते थींदो ऐं उहो अमाल असांजा जेकी हिते बहितर हूंदा उहे अॻिते असांखे कमु ईंदा। बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम में अॼु तमामु घणी कचहरी कंदासीं ऐं मिठे मीर मुर्सल जी सनाख़्वानी बि ॿुधंदासीं, रब करीम खे हिते रिझाइण जी कोशिशि बि कंदासीं ऐं असांजे प्रोग्राम में छा छा हूंदो, कहिड़ो फॉर्मेट आहे, हिन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। सभ खां पहिरियां जेका महिमान शख़्सियत असांजे हिन प्रोग्राम जो हिसो आहे उनजो तारुफ़ करण खां पहिरियां उन टे मेज़बान जो बि तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां जेको असांजे प्रोग्राम जो रोज़ु हिसो हूंदो, असांजे प्रोग्राम में असां सां गॾु हूंदो ऐं असांजे सिंध टीवी ते उनखे तमामु घणो तव्हां ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो, तमामु सुठा खाधा बि पचाईंदो आहे ऐं थोरी देरि पहिरियां हिन प्रोग्राम खां अॻु में बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हुयो ऐं तमामु सुठो प्रोग्राम करे वरी असां हुनखे गुज़ारिश कंदे कईसीं त असांजे प्रोग्राम जी रौनक में बि थोरो इज़ाफ़ो कर ऐं असांजे प्रोग्राम जो बि हिसो थी। असां सभ खां पहिरियां त मीज़ान बनास्पति जे सेट ते असां पंहिंजे शेफ़ दोस्त खे भलीकार चऊं था फैसल मेमून साहिब खे। अस्सलाम वालेकुम। फैसल भाई कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र। तव्हांखे रमज़ान जूं तमामु घणियूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारक, वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम जे सेट ते आहियो। मीज़ान बनास्पति वारनि जो ई सेट आहे ऐं मीज़ान बनास्पति में शामिल कुदरती जेके जुज़ आहिनि उन्हनि में विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद वधीक इहो तव्हां ॿुधाईंदा आहियो असांखे सदाईं। हिन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दार असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे त रमज़ान मुबारक जे महीने में जेकॾहिं असां खाधे जो एतमामु सुठो कयूं था ऐं उन में जेकॾहिं मीज़ान बनास्पति विझूं था त मीज़ान बनास्पति में मौजूदु टोकोरिडियल जो नेचुरल पावर इंसानी जिस्म खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण में मददगार साबित थींदो आहे ऐं हीउ हिकु मुकमल नेचुरल हिकिड़ो बनस्पति जो क़िस्म आहे ऐं मीज़ान बनस्पति में ISO ऐं PSQCA खां सर्टिफाइड बि आहे ऐं मीज़ान बनस्पति जा ॿिया बि इलाही तारा उहे बि बार बार असां ॿुधाईंदा हलंदासीं। पर तव्हां अॼु छा पचाईंदो इहो सभ खां पहिरियां ॿुधायो त महिमाननि जो तारीफ़ पोइ कराए, महिमाननि खे ख़बर पए त हिते रधु पचाव बि आहे ऐं इफ़्तारी ॾाढी सुठी थींदी। जी, अॼु पकोड़ा ठाहियां पियो, छाकाणि त हर घर में पकोड़ा ठहंदा आहिनि, हर दस्तरख़ान ते हूंदा आहिनि ऐं मीज़ान कुकिंग ऑयल में पकोड़ा बिल्कुलु सिंपल ठाहियां पियो। इंशाल्लाह कंटिन्यू आहियूं तव्हां सां गॾु डिफरेंट रेसिपीज़ ठाहींदा रहंदासीं। त अॼु सिंपल पकोड़ा इहो तव्हां 10 मिंट में ठाहे वेंदा आहियो। 10 खां 15 मिंट चाला कयो तव्हां जल्दी घर वञा पकोड़ा ठाहियूं हलियो वञा। पर ॾाढो सुठो तव्हां पकोड़ा पचाइणु शुरू कयो ऐं तेसीं ताईं अलाउ कंदो असां बि इहो आसरो कंदासीं त रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾींहुं आहे इंशाल्लाह। सो इफ़्तार कंदासीं सुठे नमूने सां। कल्ह सहरी बल्कि सुबुह सहरी कईसीं पाण
सुबुह सहरी कीअं भला तव्हांजो पहिरियों एक्सपीरियंस कीअं रहियो? माशाल्लाह इलाही सुठो रहियो ऐं सहरी कई, नमाज़ पढ़ी, क़ुरान पाक जी तिलावत कई और रमज़ान में त माशाल्लाह सां इलाही सुठो बि लॻंदो आहे तिलावत करणु ऐं इहो त फ़र्ज़ी हूंदो आहे। वैसे आम ॾींहंनि में बि माण्हू खे ईअं करणु खपे, तिलावत करणु खपे ऐं नमाज़ बि पढ़णु खपे 5 वक़्त जी। ईअं त फ़र्ज़ी कई नमाज़ूं त हूंदियूं आहिनि मगर माशाल्लाह सां असां बि नमाज़ पढ़ंदासीं और सभिनि खे इहो आहे कि सभु नमाज़ पढ़ो। सही सुठो मैसेज तव्हां ॾिनो ईमान, नमाज़ पढ़णु घुरिजे। सो नमाज़ नेकी सेखारे थी, नेकी बुराइनि खां असांखे पासे करे थी, बुराइनि खां छुटकारो ॾियारे थी। नमाज़ पढ़ो, इन खां अॻु तव्हांजी नमाज़ पढ़ी वञे। सो अॼु जेको असांजो महिमान दोस्त आहे या जेकी महिमान दोस्त आहिनि उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदा हलूं छो त वक़्तु तमामु घणो महदूद आहे ऐं इलाही सारा कम असांखे करणा आहिनि। ज़िंदगी बि महदूद आहे, ज़िंदगी बि मुख़्तसिर आहे ऐं इन मुख़्तसिर ज़िंदगीअ जे इन मुख़्तसिर प्रोग्राम में हिन वक़्तु असां सां गॾु आहे असांजो मोज़िज़ दोस्त मोहतरम प्रोफेसर मौलाना इब्राहिम तारिक साहिब, उनखे बलिकार चऊं था। इब्राहिम साहिब ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा एहसान आहिनि। वॾी महिरबानी, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आयो। तव्हांखे रमज़ान मुबारक जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। सभिनीनि दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां बि रमज़ान मुबारक जूं मुबारकूं हुजनि। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। ऐं जीअं मां पहिरियां ज़िक्र कयो त नात व हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं, अॼु पंहिंजे रूह खे राहत ॾींदासीं ऐं फ़रहत बख़्शींदासीं पंहिंजे ज़हन खे बि ऐं दिलि खे बि। ऐं तमामु घणी जेका आहे सा पुरकैफ़ महफ़िल हूंदी आहे जो की ऐं हुन महफ़िल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में अक़ीदत जा गुल पेश करण जे लाइ असां सां गॾु आहे मोहतरम वक़ार हुज़ूरी साहिबु, उनखे बलिकार चऊं था। वक़ार साहिबु ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? आउं चयां थो सभु ॻाल्हियूं पोइ सभ खां पहिरियां का सना ख़्वानी थी वञे प्रोग्राम में। बिस्मिल्लाह। हूं किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो सूरत मूसा के देखारी बारी बेपरवाही, संदस रज़ा सां सजण वसां जो थियो सिदरा जो राही। सूरत मूसा के देखारी बारी बेपरवाही, संदस रज़ा सां सजण वसां जो थियो सिदरा जो राही। जेके नूर हूंदा तिन जो निरालो जहान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं अरिड़हं वरह अल्लाह सां गॾु हो हितों वयो ॼण हाणे, गरम हो बिस्तर कड़ो लुॾे पियो वयो वज़ूअ जो पाणे। एॾी देर आया तकड़ा असांजो ईमान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं किथे ला मकान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं खलील थियो को कलीम थियो पर हड़ई हबीब न हूंदा। अल्लाह नसीब थिया त मोहम्मद जा ईअं बेजा नसीब न थींदा। हो खलील थियो को कलीम थियो पर हड़ई हबीब न हूंदा। नसीब थिया त मोहम्मद जा ईअं कंहिंजा नसीब न थींदा। ख़ुदा जो वा दिलबर उन ते मौला मेहरबान आ, उते जल्द पहुचण मुंहिंजे मोहम्मद जो शान आ। किथे मुल्क मदनीअ जो ऐं देस बि नूरी वेस बि नूरी जिब्राइल बे नूरी, ॼञ बे नूरी घोट बे नूरी आयो बुराक बे नूरी। अल्लाह देस बि नूरी वेस बि नूरी जिब्राइल बे नूरी,
ॼञ बि नूरी घोट बि नूरी आयो बुराक बि नूरी मदीने जे साईं ते ख़ुद ख़ुदा मेहरबान वा उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान वा किथे मुल्क मदनी जो ऐं किथे ला मकान वा उते जल्द पहुचण मुझे मोहम्मद जो शान वा किथे मुल्क मदनी जो माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह सरवर कायनात तव्हांखे वणी हूंदी यकीनन माशाल्लाह माशाल्लाह रमज़ान में त अञा घणो सुठो लॻंदो आहे माशाल्लाह और माशाल्लाह आवाज़ बि ॾाढी प्यारी आहे तव्हांजी माशाल्लाह अंदाज़ ॾाढो सुठो ऐं हूअं बि जीअं तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने में वरी नातिया कलाम जो हिकिड़ो पंहिंजो लुत्फ़ थिए थो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो थिए थो सो उन मज़े खे माणे वरितोसीं ऐं शेफ फैसल असां सां गॾु आहे पकोड़ा मां सम्झंदो 4-5 त तयारु करे वियो हूंदो हिन तकड़ में सो अच्छा आउं तव्हांखे वरी ॿुधाईंदो वञा त मीज़ान ऑयल जेको आहे उहो ॾाढो ज़बरदस्त आहे मीज़ान ऑयल 100 हिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे ऐं उनजी मुकमल रेंज में किनोला ऑयल कुकिंग ऑयल सनफ्लावर ऑयल ऐं बनस्पति स्टेट ऑफ दी आर्ट रिफाइनिंग प्रोसेस सां तयारु कया विया आहिनि जंहिंसां तव्हांखे किनोला ऐं सनफ्लावर जा कुदरती ज़ा फ़ाइदा ज़ाया थियण खां महफ़ूज़ कंदा आहिनि ऐं तव्हांजे इम्यून सिस्टम खे वधीक मज़बूत बणाईंदा आहिनि मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि ऐं तव्हां जीअं ॾिसो था ईमान त हिन पासे मीज़ान बनस्पति बि पियो आहे त मीज़ान किनोला ऑयल बि पियो आहे ऐं हिन पासे वरी ॾिसो था कोल्ड ड्रिंक बि अची वई आहे मीज़ान जी हुनजो नालो आहे कोला नेक्स्ट ऐं वॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त मीज़ान जी पती बि अची वई आहे मार्केट में ऐं उहा बि असांजे हिन दस्तरख़्वान ते पई आहे मीज़ान अल्ट्रा रिच जे नाले सां इहो मार्केट में अची वियो आहे मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज फ़राहम करे थो ऐं इंसानी जिस्म में मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचण जे लाइ इंसानी जिस्म जो जेको इम्यून सिस्टम आहे उनखे वधीक कारगर बणाए थो उनखे वधीक ताक़तवर बणाए थो हिते नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था ऐं पोइ वरी असां ॾिसूं था त पकोड़ा किथे पहुता ऐं असांजो प्रोग्राम अॻिते कीअं कहिड़ी तरफ़ वधे थो तव्हां ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था बल्कि सलाम रमज़ान थी वियो आहे छो सुबुह सुबुह सां असां जॾहिं प्रोग्राम कंदा आहियूं ईमान त असां सदाईं हिकु ई लफ़्ज़ पंहिंजी ज़ुबान ते आणींदा आहियूं सलाम सिंध सलाम सिंध सभिनी खे चयोसीं ऐं सलाम रमज़ान जे प्रोग्राम में हींअर मुखातिब आहियूं ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीज़ान वारनि जो असां सहकार आहे ऐं मीज़ान जे हिन वक़्तु सेट ते असांजो फैसल शेफ बि असां सां गॾु आहे दोस्त जेको पकोड़ा पचाए पियो ऐं रमज़ान मुबारक जी बाबरकत महीने में जिते फ्रूट पियो हूंदो आहे त उते पकोड़नि जी बि शदीद अशद ज़रूरत हूंदी आहे तव्हां बि जॾहिं इफ़्तार कंदा हूंदो त पकोड़ा तव्हांखे वणंदा हूंदा ॾाढा केतिरा तव्हांखे वणंदा आहिनि पकोड़ा इलाही वणंदा आहिनि पकोड़ा वणंदा आहिनि समोसा वणंदा आहिनि इहा ॻाल्हि कयो न पकोड़ा वणंदा आहिनि बहरहाल इहे पकोड़नि ऐं समोसनि जी ॻाल्हि पोइ था कयूं मोज़िज़ महिमान हिकिड़ो नओं बि असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुको आहे हुनजो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदा हलूं मोहतरम मुजीबुर रहमान शामी साहिबु उनखे वरी कार चऊं था कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ैर वॾी महिरबानी लख थोरा तव्हां बि क़ीमती वक़्तु सीड़ायो पंहिंजे प्रोग्राम में आयो सो सभ खां पहिरियां त रमज़ान जूं तव्हांखे तमामु घणियूं वाधायूं हुजनि सभिनी मुस्लमाननि खे वाधायूं ॾेई चुका आहियूं रमज़ान जूं बरकतूं ऐं ईअं खणी चऊं त रहमतूं मग़फ़िरतूं सहेड़ण जो समोइण जो वक़्तु अची वियो आहे छा चवणु चाहींदो माशाअल्लाह अल्लाह ताला जी आहे काइनात आहे उन में अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते रहम फरमाए थो ऐं रमज़ान जी बाबरकत इहा घड़ियूं जेके असांखे मिलनि थियूं त छा चइजे जो आका अलैहिस्सलाम जे प्यारे सहाबी रसूल हज़रत मौला काइनात अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम फरमाइनि था त अगरि अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते रहम करणु न पसंदि करे हा त अल्लाह ताला रमज़ान जो महीनो ऐं सुर इख़लास न ॾे रमज़ान जो महीनो ई न हुजे माना अल्लाह साईं माफ़ कंदो माशाअल्लाह रहमतुनि वारो महीनो सुभान अल्लाह सुभान ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां साईं ऐं तारिक साहिबु तव्हां ॾियो हाल भला रमज़ान मुबारक जो पहिरियों रोज़ो पाण रखी आयासीं हीउ लॉकडाउन जो सिलसिलो हीउ कोरोना जी वबा वरी रमज़ान सभु गॾोगॾु छा चवणु फरमाईंदो रहमत जो भरियो रमज़ान अची वियो आहे मन का इहा वबा टरे दुआऊं करूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व बअद अल्लाह तबारक व तआला जो असां मुस्लमाननि ते इहो वॾो करम आहे
त हुन मालिक असांखे वरी रमज़ान मुबारक जो महीनो ॾिनो आहे माशा त असीं हिन महीने जी इबादत करे पंहिंजे मालिक खे राज़ी करे सघूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहा जेका इबादत अल्लाह ताला जी थींदी इन जे इंशाअल्लाह इबद में मालिक इहा मुसीबत ज़रूरु टारींदो। सुभान इहो महीनो अहिड़ो आहे जंहिंमें जेॾीमहिल इंसानु इबादत कंदो आहे त इंसान जी इबादत में हिकिड़ो निखार पैदा थी वेंदो आहे, हाँ ख़ुशी हूंदी आहे, हर नंढे वॾे में ख़ुशी हूंदी आहे त हिन इबादत खे करे। रमज़ान जो इंतज़ार हूंदो आहे। हा, इलाही नंढड़ा मासूम ॿारड़ा बि राति जो उथी रहंदा आहिनि त असां रोज़ो रखंदासीं, असां रोज़ो रखंदासीं। सही सही। पोइ मालिक पंहिंजे बाने जी इबादत ते ख़ुशि थिए थो जेॾीमहिल ही इबादत करे थो त अलाह पाक असांखे इहो मौक़ो ॾिनो आहे त असां इबादत करे हिन वायरस खां निजात हासिल करे सघूं था। सही सही। छो त इन महीने में असांखे मौक़ो मिलियो आहे त असां तौबा कयूं हर लिहाज़ सां, ज़बान सां, अमल सां। छो त जेॾीमहिल असां रोज़ो रखूं था त रोज़े रखण सां गॾु इहो लाज़मी आहे। जनाब अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान आहे कि मन लम यदा क़ौल ज़ूरी वल अमल बिही फलैसा लिल्लाहि हाजतुन अन यदा तआमहु व शराबहु। सही। त जेको इंसान पंहिंजे बुछड़े कौल खे नथो छॾे, कौले ज़ूर चवंदा आहिनि, मुहद्दिसीन इन जी तशरीह कनि था, ग़ीबत आहे, चुगली आहे, गारियूं ॾियण, कंहिंखे ॾुख ॾियण आहे, तकलीफ़ ॾियण आहे, इन खे नथो छॾे। ए चवे थो रोज़े सां आहियां, मुंहिंजी दुआ क़बूल थिए त तूं बाबा कीअं रोज़ो थो रखीं? ज़बान खे बि पाक करिणो आहे, माना पूरे वजूद जो रोज़ो आहे। एतबार सां पूरे वजूद ते तुंहिंजे ते रोज़ो हुजे। सही। ताकि मालिक राज़ी थी वञे, पोइ तूं दुआ कंदे त ॾिसजां त कीअं थी हर शइ ख़तम थिए। बिल्कुल। इहा कोरोना जी वबा इंशाअल्लाह। सुभान। हिकिड़ी कॉल आहे जेकॾहिं इजाज़त हुजे त वठी वठो। भली। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? जी मां अब्दुर्रहमान पिया ॻाल्हायो हैदराबाद खां। जी अब्दुर्रहमान साहिब ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? रमज़ान मुबारक हुजे तव्हांखे। तव्हांखे बि घणी मुबारक हुजे। छा चवणु चाहींदो? मां तव्हांखे नात ॿुधाइणु चाहींदमि। नात ॿुधाईंदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॿुधायो ॿुधायो। सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन मदनियत मोहब्बत आहे मूंखे मुल्क मदीने जो मस्तानो जे मरीब वॾा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो नबीअ जो दीवानो। जे मरीब वॾा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो नबीअ जो दीवानो। ॿियो सालनि खां थो प्यारियूं कयां हिकु भेरो मदीनो मुल्क ॾिसां। ॿियो सालनि खां थो प्यारियूं कयां हिकु भेरो मदीनो मुल्क ॾिसां। पोइ मोट अचे त भली जाते आहियां प्यारे नबीअ जो परवानो। जे मरीब वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो नबीअ जो दीवानो। जंहिं इश्क अरादी को पसंदो पोइ केरु हुजे खई मेरो मदो। रब पाक उन्हीअ सां प्यार कंदो। कुझु सोच वठो ओ मुसलमानो। जे मरीब वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो नबीअ जो दीवानो। मदनीअ जी मोहब्बत आहे मूंखे आया मुल्क मदीने जो मस्तानो। जे मरीब वञा मुंहिंजे कफ़न मथां लिखजो नबीअ जो दीवानो।
सुभान अल्लाह हुज़ूर जा आशिक़ माशाअल्लाह, पहुची विया आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढी सुठी सनाफ़ानी बि कनि पिया। पर हिते हिकिड़ी गुज़ारिश ॿी बि कंदासीं त जेकॾहिं तव्हां को सवाल करणु चाहियो असां वटि उलमाए कराम बि ईंदा ऐं नात प्रभु सर्वे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणी सादत बि माणींदासीं। पर जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को सवाल आहे जेको तव्हां अमूमन घर में कंहिंखां पुछा कंदा आहियो, कंहिं अदीअ खां, कंहिं वॾीअ खां, नानीअ खां, ॾाॾीअ खां या कंहिं भाउ खां पुछा कंदा आहियो, उलमाए कराम दीन जी रोशनी में तव्हां सवाल जो जवाबु ॾींदा। तव्हांजे ज़हन में जेको बि सुवाल आहे रमज़ान मुबारक जे बारे में उहो तव्हां असांखे टेलीफोन करे उहो सुवाल करे सघो, तव्हांखे हुनजो जवाबु मिली वेंदो। असां सां गॾु मोज़िज़ महिमान आहिनि प्रोफेसर मौलाना इब्राहिम तारिक साहिबु ऐं मोहतरम मुजीब रहमान शामी साहिबु। ऐं तारिक साहिबु ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं पाण अमल बि पंहिंजो ठीकु कंदासीं त इहे वबाऊं बि न हूंदियूं ऐं इहे मुश्किलातूं बि न हूंदियूं, हालतूं बहितर बि थी वेंदियूं। पर हिते हिकिड़ो ॿियो बि सुवालु पैदा थिए थो, घणा माण्हू इहो सुवाल बि कंदा आहिनि त अक्सर रमज़ान मुबारक में बीमार माण्हू रोज़ा रखंदा आहिनि। बीमार माण्हू रोज़ो रखी सघे थो, जेकॾहिं रोज़ो रखे पियो थो त वरी पोइ उनखे का मेडिसिन जी ज़रूरत पवंदी आहे, इंजेक्शन जी ज़रूरत पवंदी आहे, त पोइ कीअं उहो सॼे सिस्टम खे संभाले? रोज़ो जेको आहे उन में सिहत आहे। अगरि केरु ज़्यादा ई बीमार आहे, डॉक्टर जे चवण ते रोज़ो नथो रखे सघे त उन जी हिकिड़ी पंहिंजी मजबूरी आहे, उन मजबूरी ते तो रोज़ो नथो रखे ऐं बाद में उनखे क़ज़ा करे। अच्छा जी रोज़े रखण खां उल्टी बि अची वञे थी? जी जी उन खां पोइ छा हुकुम आहे? उल्टी जी सूरत रोशनी में ॿुधायो। जी जी उन जी उल्टी जी सूरतूं ॿ आहिनि, रदिल मुख़्तार में बि आहे त ॿ सूरतूं आहिनि। उल्टी अगरि जे ॼाणे वाणे कंहिंखे ख़बर आहे त मूंखे रोज़ो आहे, मां रोज़े सां आहियां, उनखे ख़बर आहे त मां रोज़े सां आहियां, पोइ हू उल्टी करे थो ॼाणे वाणे, उन सूरत में रोज़ो टुटी वेंदो। अच्छा जी ऐं उन खां अलावा ॼाणी वाणी कीअं कंदो? ॼाणे वाणे सां मुराद इहा त जीअं पाण सायो करे आङुर विझी करे उल्टी करे, त इनखे चवंदा ॼाणे वाणे करे उल्टी कई त रोज़ो टुटी वेंदो। बाक़ी अगरि ॼाणे वाणे रोज़ो ॼाणे वाणे कोन थो करे ऐं तबियतनि उहो बीमार आहे ऐं उनखे उल्टी अचे थी, पोइ वरी उल्टी केतिरी बि अचे उन सां रोज़ो न टुटंदो। ॿी सूरत आहे त अगरि जे रोज़ो टुटे उल्टीअ सां, उहो कीअं त उल्टी आई ऐं उन सिर्फ़ु थोरी मतिलबु उल्टी जीअं आई उन खां पोइ उन दुबारा गले में हली वई, उहो भली थोरो बि ज़रो छो न हुजे, चणे जेतिरो ज़रो छो न हुजे उल्टीअ जो, उहो अगरि अंदरि वियो त रोज़ो टुटी पवंदो। उन खां अलावा वरी अगरि जे उहो बाल्टी भरियल अगरि एतिरी उल्टी थी अचे, बाल्टी भरी मिसाल हिकिड़ो चवंदा आहिनि त उन में रोज़ो न टुटंदो। या बीमारी तौर ते तबियत तौर ते उल्टी जेकी बि उन में रोज़ो न टुटंदो। उन जी ॿ सूरतूं इहे आहिनि। सही सही। हिकिड़ो सवाल सही हिकिड़ो दोस्त कयो आहे असां खां, आफ़ियर हुन दोस्त नियापो मोकिलियो आहे त मुसाफ़िरी में रोज़ो रखी सघे थो? मुसाफ़िर ऐं मरीज़, हा फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफरिन फइद्दतु मिन अय्यामिन उखर। सही। अल्लाह तबारक व तआला जो इरशाद बारी आहे त जेको मुसाफ़िर आहे या मरीज़ आहे बाद में रोज़ा रखे सघे थो। अच्छा अच्छा। ऐं उहो मरीज़ जेको आहे, ऐं इज़ाफ़ो थो करियां, जेको मरीज़ दाइमी मरीज़ आहे उन जे लाइ छा आहे फिदियत तआम मिस्कीन, उहो हर रोज़े जे बदिले में फिदियो ॾींदो। सही। सम्झे थो त मां रोज़ो नथो रखी सघां, मूं में ताक़त न आहे, त पोइ उन जे रोज़े जे इवज़ में फिदियो ॾींदो, उन जे लाइ रोज़ो पोइ न आहे। दाइमी मरीज़ आहे, सम्झे थो त मूंखे निजात न आहे, सही सही, उन मरीज़ जो हल आहे हा त उन जे बदिले में फिदियो ॾींदो। सही सही। ई मुसाफ़िर सफ़र में आहे, बाद में पंहिंजा रोज़ा रखंदो, मोटी अचे पंहिंजे मुल्क में या किथे बि सफ़र में आहे, बाद में पंहिंजी रोज़नि जी क़ज़ा ॾींदो। पर के वरी मोमिन अहिड़ा बि आहिनि, ॾिठासीं बि सही, साम्हूं तजुर्बो बि थियो, जिन बग़ैर कुझु खाइण पीअण जे पाणीअ जे अचानक टाइम थी वियो, अखि खुली ऐं रोज़ो रखी छॾियऊं, इन रोज़े जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु? उन जो रोज़ो ठीकु आहे, रोज़ो पंहिंजो मुकमल करे। माशाअल्लाह। हदीस में अचे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम घर में आया, सही, अची पाण पुछो कुझु आहे चयो न, चयो मां रोज़े सां आहियां। सुभान अल्लाह, सुभान। इन करे असांखे शरीयत में इजाज़त मिले थी, सही, त असांखे अलाह पाक अहिड़ो सुहिणो पैगंबर ॾिनो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी ज़िंदगी असांजे लाइ अलाह पाक फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। तव्हांजे लाइ अगरि केरु आइडियल शख़्सियत आहे त हू कहिड़ी शख़्सियत आहे? रहबर क़ाइद जेकॾहिं को आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुक़ाबले में केरु बनाए। इन करे असांजे साम्हूं सुहिणो पैगंबर आहे, उन मुंहं सां रोशनी वठंदासीं। सुभान अल्लाह। ईमान तां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां रोज़ो केतिरी उमिरि में पहिरियों रखियो, यादि आहे? बाबा वारा अम्मा वारा ॿुधाईंदा हुआ नंढा हूंदा तव्हां? हा बिल्कुलु, असांखे त माशाअल्लाह इलाही नंढा हूंदे खां ॾाढो शौक़ु हूंदो हो रोज़ो रखण जो, ऐं माशाअल्लाह 7 साल जी उमिरि खां मतिलबु अम्मा माशाअल्लाह माशाअल्लाह 7 साल जी उमिरि में तव्हां रोज़ो रखियो। हाणे इन रोज़े रखण जी ख़ुशी में मां अॼु पकोड़ा ॾिसी जां त पकोड़ा ठीकु, भली तव्हां वञो पकोड़ा चेक ईअं न कचो हुजे।
फैसल साहब पकोड़ा तयार आहिनि? बिल्कुलु ऐं ॾिसंदो त टेस्ट न कंदुमि छो त अञा इफ़्तार में टाइम आहे। ॾिसी वठो माशाल्लाह ज़बरदस्त पकोड़ा ऐं पकोड़नि जो कलर ई माना ॿुधाए थो त पकोड़ो माना इहो खाइण में ॾाढो लज़ीज़ हूंदो। ऐं माशाल्लाह शेफ फैसल जॾहिं बि ठाहींदो आहे त हिकु त खाधा परे खां ॾिसण में ई भला लॻंदा आहिनि। हा त खाइण में बि भला लॻनि। खाधे जी जेका छिक थींदी आहे ऐं उहे ॾिसण में ई ॾाढा ज़बरदस्त। ईअं बि थींदो आहे न हिकिड़ी चीज़ दूरां खां सुठी लॻंदी आहे प्यारी लॻंदी त खाइण में ज़ाइको बि न हूंदो आहे न। बिल्कुल सही था चओ, बिल्कुल ज़ाइको बि हुजे न। लॻे थो तव्हां पचाया आहिनि पकोड़ा। लेकिन अल्हम्दुलिल्लाह मूंखे हिते 10 साल थी विया आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह व्यूअरशिप आहे, रेसिपी में मुंहिंजो ज़ाइको आहे तॾहिं त माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह तव्हांखे अञा बि कामयाबी अता फरमाए। माशाल्लाह ही जेकी पकोड़ा पका आहिनि उहे मीज़ान कुकिंग ऑयल में पका कुकिंग ऑयल सां ईअं न साईं, मीज़ान कुकिंग ऑयल ऐं मीज़ान बनास्पति वारनि जो सहकार ऐं मीज़ान जे सेट ते हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं। नंढड़ी साई वठूं था, मोटी अचूं था, तव्हांखे मोकल ॾियूं था साईं। तव्हां यको असां सां गॾु हुयो, पहिरियां बि प्रोग्राम हिकिड़ो करे आया आहियो। लख थोरा तव्हांजा, असीं तव्हां सां गॾु आहियूं। मुंहिंजो केॾा महिल असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु को प्रोग्राम मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे ताउन सां अवांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। ऐं मीज़ान ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे। ईमान तव्हांखे बि इहो इल्म में इज़ाफ़ो कंदो हलां त उनजी मुकमल रेंज में किनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं वनस्पति शामिल आहिनि। ऐं तव्हां ॾिसो पिया त सेट ते मौजूदु आहिनि वनस्पति, किनोला ऑयल, मीज़ान जो कुकिंग ऑयल ऐं हिन पासे मीज़ान जी पती बि आहे अल्ट्रा रिच। ऐं मीज़ान वारनि जी कोल्ड ड्रिंक बि अची वई आहे कोला नेक्स्ट जे नाले सां। सो बहरहाल अॼु को प्रोग्राम ॾाढो सेबतो ऐं भाग वारो आहे। भाग वारो इन सेंस में आहे त हिकु त रमज़ान जो महीनो ऐं रमज़ान जो पहिरियों ॾींहुं ऐं मिठे मीर मदनीअ जी तारीफ़ थिए थी त पोइ भाग वारो प्रोग्राम त थियो न। सो हाणे वरी तारीफ़ ॾांहुं वधंदासीं। असां सां वकार हुज़ूरी साहिबु गॾु आहे साईं। बिस्मिल्लाह भला ॿुधी वठूं। माशाल्लाह जी, जज़ाकल्लाह। सजण अची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, रंगड़ो रची वियो, रंगड़ो रची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, रंगड़ो रची वियो, रंगड़ो रची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे। पखिन पंहिंजे साथ खे खोले, इहे ॿुधायो बोले बोले, पुनल पुॼी वियो, पुनल पुॼी वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, रंगड़ो रची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे। ऐं पहुतियूं मुबारक ॾियण लाइ मायूं, हुरू अलाह जे तरफ़ खां आयूं, पहुतियूं मुबारक ॾियण लाइ मायूं, हुरू अलाह जे तरफ़ खां आयूं, झुरमुट थी वियो, झुरमुट थी वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे, रंगड़ो रची वियो, रंगड़ो रची वियो घर अमना जे, सजण अची वियो घर अमना जे। ऐं दिल चयो लिख पेन पनो खण, बाज भर जे ॼमण सां ॿियो ॼण, दिल चयो खण पेन पनो लिख, बाज भर जे ॼमण सां ॿियो ॼण, चंड उभरी वियो,
चंड उभरी वियो घर अमना जे सजण अची वियो घर अमना जे सजण अची वियो घर अमना जे रंगड़ो रची वियो रंगड़ो रची वियो घर अमना जे सजण अची वियो घर अमना जे। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह, इलाही ज़बरदस्त। माशाल्लाह। ईमान तव्हांखे कॾहिं नात पढ़ण जो शौक़ु थियो आहे? दिलि तव्हांजी चवंदी आहे नात पढ़ां, मुंहिंजी दिलि चवंदी आहे इलाही, मतिलबु कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे पढ़ां, पर ईअं महसूसु थींदो आहे अलाए मुंहिंजो आवाज़ु सुठो आहे अलाए न। इहा ई त चीज़ हूंदी आहे न, पाण दिलि त घणो चवंदी आहे मगर इहो महसूसु थींदो आहे की अलाए कंहिंखे पसंदि बि पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में अक़ीद जा गुल निछावर कयो, आवाज़ कहिड़ो बि हुजे क़बूल फरमाईंदो मौला, ईअं न साईं? माशाल्लाह माशाल्लाह। साईं शामी साहिब इहो तव्हां ॿुधायो त घणा माण्हू अक्सर इन सोच जा बि मिलंदा आहिनि असां जे ईअं खणी चऊं समाज में रस्ते वेंदे बि, जेकी चवंदा आहिनि साईं रोज़ो रखंदुसि त तकलीफ़ अची वेंदी, ऐं के माण्हू वरी ॿिए माण्हू खे चवंदा आहिनि बाबा बीमार थी पवंदे कमज़ोर थी पवंदे। सो अहिड़नि माण्हुनि जी सोच जे हवाले सां तव्हां छा चवंदो, ऐं रोज़ो असां में क़ुवत मुदाफ़ियत वधाए थो या इन हवाले सां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां ॾिठो हूंदो त अॼुकल्ह जे ज़माने में हिकु औरत आहे पंहिंजे बचिड़े खे कंहिं कम खां मना कंदी आहे, चवंदी आहे त मिसाल ॿारु अगरि गप में वेंदो आहे कीचड़ में वेंदो आहे त उहा रोकींदी आहे त हीअ कपिड़ा न ख़राबु थींदा। उन हवाले सां अगरि घर खां ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं ट्रैफिक हले पई रोड ते घर आहे त उहा माउ उन बचिड़े खे मना कंदी आहे, ॿारु रड़ियूं कंदो आहे मूंखे दर खोले ॾियो त मां ॿाहिरि वञा, पर उनखे उहा माउ रोकींदी आहे। असल शइ आहे त माउ उनखे सम्झाईंदी आहे त तूं ॿाहिरि वञी तुंहिंजे लाइ नुक़सानु आहे, ठीकु आहे। अॼुकल्ह जे दौर में असां जो जेको ज़मानो आहे उन में असां गुनाह कयूं था, गुनाहनि वारी ज़िंदगी थिए थी वञे, पर पूरो जॾहिं साल अचे थो त हीउ जेको महीनो आहे इन में अलाह ताला फरमाए थो जीअं लअल्लकुम तत्तकून, यानी तव्हांखे तक़वा मिले, रोज़ो रखो त रोज़ो तव्हांखे तक़वा मिले। त अलाह ताला त उहो ख़ालिक आहे जीअं हिकिड़ी अमड़ आहे पंहिंजे बचिड़े सां मोहबत करे थी, पर हू जेको रब आहे उहो त 70 माण्हुनि खां बि वधीक पंहिंजे ॿार पंहिंजे जंहिंखे पैदा कयो अथई पंहिंजे इंसान सां मोहबत करे थो, पंहिंजे बाने सां मोहबत करे थो। त अलाह ताला इन तहत फरमाए थो त माना जीअं जे अगरि हुन 11 महीना गुनाहनि में गुज़ारिया आहिनि, हीउ हिकिड़ो महीनो हुनखे ॼाण जीअं हुनखे तक़वा हासिलु थिए, हिनजी जेकी पूरे साल जी जेकी आहे दुबारा गुनाह खां पाक थी वञे ऐं हिकिड़ो महीनो हुनखे तक़वा वारो मिली वञे त बाक़ी ज़िंदगी उहो सुठी गुज़ारे सघे। सही सही सही, माना 3 ॾहाका असांखे मिलनि था ऐं भरपूर ॾहाका। पहिरियों ॾहाको रहमत जो, रहमत जेकॾहिं माणे वठूं ऐं रब करीम खे रिजाए वठूं, वरी मग़फ़िरत जो ॾहाको, वरी जहनुम जी बाहि खां निजात जो ॾहाको, माना केॾो ज़बरदस्त असांखे हिकिड़ी माना सोली सिंधीअ में घणी चऊं त मौक़ियो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु आहे पंहिंजो पाण खे मिले थो, पंहिंजे पाण खे जेको आहे सो माण्हू तकलीफ़ुनि खां ॿाहिरि कढी अचे थो। सही ॾिसो न, कोई बीमार थिए थो त डॉक्टरनि खे चवे थो बाबा रेस्ट ॾे, पेट खे हाणे रेस्ट ॾे, जो इलाज आहे। आम तौर ते माण्हू बीमार थींदो आहे, पेट ख़राबु हूंदो आहे त चवंदा आहिनि बाबा रेस्ट करियो। सही सही, हे मालिक इंसान खे पंहिंजे नबीअ जे ज़रिए ॾसे छॾियो आहे त इन में तुंहिंजो इलाज आहे, कमज़ोरी न आहे। रोज़े रखण सां इंसान खे ताक़त मिले थी, जेकॾहिं नथो केरु सम्झे त आज़माए करे ॾिसे, हीअ ग़ज़ा आहे हक़ीक़त में। बिल्कुलु जेका असांजा वॾा सलफ़ सालिहीन गुज़रिया आहिनि सो अहिड़े तरीक़े सां गुज़रिया आहिनि। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मूंखे गर्मीअ जो रोज़ो रखणु वॾो पसंदि आहे। छाजे करे पसंदि आहे? गर्मी जी शिदत हुजे ऐं जेको रोज़ो रखियां माना त हिन में कुवत मिलंदी आहे इंसान खे त असांखे रोज़ो रखणो आहे। रोज़ो रखे करे जेका इंसान जे अंदरि जरासीम पैदा थियनि था मूज़ी उन्हनि खे ख़तमु करणो आहे। सही, ये अल्लाह पाक असांखे वॾो मौक़ो थो ॾे। सही सही, इन जो असांखे ख़्यालु करणो आहे। हिकिड़ी कॉलर बि आहे, उनखे बि मौक़ो ॾियूं भला प्रोग्राम में। माशाल्लाह, बिस्मिल्लाह, अस्सलाम वालेकुम। साईं कॉलर इंतज़ारु न करे सघो, हमारा जो पेरेंट्स पूरो करे छॾियोसीं, पर पाण बि कम जी ॻाल्हि कईसीं, कंटिन्यू हुन ॻाल्हि खे कंदासीं त रोज़ो असांखे माना जिस्मानी क़ुवत मुदाफ़ियत जे हवाले सां जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर माण्हूअ खे हिकिड़ी रेस्ट खपंदी आहे। इंसान जॾहिं कमकार कंदो आहे थकिजी पवंदो आहे, पोइ हुनखे आराम जी ज़रूरत पवंदी आहे। ईअं सम्झो त हीउ जेको महीनो आहे इहो मैदे लाइ ऐं जिस्म लाइ हिकिड़ो आराम, मतिलबु मैदो आहे उन माण्हू मानी खाए थो
वरी नाश्तो करे थो, मतिलबु उन हिसाब सां मैदो हलंदो थो रहे, पंहिंजो कमु जारी थो रखे। त हीउ हिकिड़ो महीनो उन मैदे खे बि हिकिड़े कुझु वक़्तनि लाइ रेस्ट मिली थी वञे, कुझु कलाकनि लाइ रेस्ट मिली थी वञे। क़ादिर जी कुदरत खे सम्झण बि हिकिड़ी माना पंहिंजी वॾी ॻाल्हि आहे। त हिन वक़्तु हूअं ई ॾिसो था त लॉकडाउन जे सिलसिले में तमामु घणा माण्हू बेरोज़गार थी विया आहिनि ऐं हूअं ई चुल्ह जेको आहे सो विसामी चुकी आहे इलाही माण्हुनि जी। बिल्कुलु। ऐं उन वक़्तु माना हीउ भलारो महीनो अची वियो आहे त रोज़ा त अॻु में ई हुया न ग़रीब माण्हू, पर वधीक रोज़ा बि रखंदासीं त नेकी बि कमाईंदासीं। रब्बुल आलमीन वॾी हिकिड़ी ज़बरदस्त असांखे इहा ऑफर ॾिनी आहे त हिन मां असां फ़ाइदो वठूं। वॾी ऑफर आहे साईं। इन ॾिसो न त डॉक्टर वटि वञी थो चवां साईं डाइट कयो हाणे। हा हा ॾिसो था न त असां जेकॾहिं पंहिंजे पाण खे माण्हू सेट करे थो वठे, डाइट जो महीनो पिया आहे, असीं ख़ुशि थियूं था त यार मौक़ो मिली वियो, डाइट मिली वियो ऐं इन जो अजर केॾो आहे। इबादतूं जाम आहिनि, पर ही अहिड़ी इबादत आहे मालिक फरमाए थो पंहिंजे नबीअ जे ज़रिए, हदीस कुदसी आहे, असौमु ली व अना अज्ज़ी बिही, रोज़ो मुंहिंजी ख़ातिर रखे तो इन जो अजर बि आऊं पाण ॾींदोसां। त मालिक खे ॾिस त मालिक केॾो वॾो आहे, केॾी वॾी ज़ात आहे, केॾी उनजी कुदरत आहे, केॾी उनजी शान आहे, त पंहिंजे लाइक़ ई पंहिंजे बाने खे ॾींदो। हर शइ जो अजर लिखियो पियो आहे, हीअ कमु कंदो त तव्हांजा गुनाह माफ़ थींदा, हे कमु कंदो ईअं थींदो, पर इन जे बारे में असौमु ली व अना अज्ज़ी बिही, इन जो अजर रब फरमाए थो पंहिंजे नबीअ जे ज़रिए त मां ॾींदोसां तव्हांखे। पोइ इहो रोज़ो हिकु अहिड़ी शइ आहे जेको इंसान जी कुवत ऐं मुदाफ़त खे बि वधाए थी। डाइटिंग ते माण्हू ईंदो आहे, पंहिंजो तजुर्बो करे वठो त तव्हां पंहिंजे पाण खे तंदुरुस्त महसूसु कंदो, ताक़त महसूसु कंदो त यार वाकई हिन शइ खे आज़माए करे असां ठीकु थी विया आहियूं। इहो मौक़ो अलाह असांखे ॾिनो आहे, इन खे असांखे ज़ाया न करणु घुरिजे। बिल्कुलु, नसीबनि सां मिलियो आहे, ॿिए भेरे लाइ असां मां को हुजे अलाए न हुजे, कहिड़ी ख़बर। सो मिठे मीर मदनी जी तारीफ़ बि थी वञे विच विच में। छा ख़्यालु आहे तव्हांजो ईमान? बिल्कुलु, वकार हुज़ूरी असां सां गॾु आहे। सो वकार हुज़ूरी खां पोइ वरी असांखे जॉइन कंदी असांजी हिकिड़ी ॿी उमेमा शहज़ाद, ॾाढी सुठी नात ख़्वान आहे। सो वकार हुज़ूरी खे ॿुधूं, उन खां पोइ वरी साईअ ते पाण वञूं था। रब पाक मूंखे हेलत ॾेखार मदीनो, दिलबर जो ॾिसां दे सुए दरबार मदीनो, हीअ दुआ थो घुरां अल्लाह, हीअ दुआ थो घुरां शला मौत न एतर मारे, अखिड़ियूं त ॾिसन दे सुही गुलजार मदीनो, ऐ सुबह जी हवा, ऐ सुबह जी हवा है बादे सबा हो सबा, ऐ सुबह जी हवा है बादे सबा, अजे मदीने वञे मुंहिंजो न्यापो ॾिजां, ऐ सुबह जी हवा है बादे सबा, अजे मदीने वञी मुंहिंजो न्यापो ॾिजां, ऐ सुबह जी हवा। अल्लाह बसी मूं बेकार गुनाहगार सिहाकार संदे, बसी मूं बेकार गुनाहगार सिहाकार संदे, दरे मुस्तफा दरख्वास्त पहुंचाए जा, ऐ सुबह जी हवा है बादे सबा, अजे मदीने वञे मुंहिंजो न्यापो ॾिजां, ऐ सुबह जी हवा।
خدا جالا ڈلا اے دل ربا دل بر نبی اس راہ میں بے راہ کے کاراہ تو رہ بر نبی وخمل وکوڑے آوی دھو وارو کا جاوا غر نبی التجا منظور کر یا مصطفیٰ ہی التجا ایہ درد بھریا الفاظ بدھی ڈھڑ وندی یا دل درد بھرے محبوب مری ویندو سائیما جے ہیلن مہجی واگورے دیدار میں دیر نہ کر دل بر مت اگ میں ونجے دم نکری اے صبح جی ہوا بعد صبا اج مدینے ونجے مجھ جو نیا پور جان اے صبح جی ہوا این باد صبا سرکار جے قدم شریفن کھان اج آجزی سارز پی شکر باد صبا نالے خدا نالے دھنی اجون کھنی پیغام ہی پگدار دے عربی اکھن جے ٹھار دے دل بر نبی دلدار دے اڑین سندے آدھار دے مٹھڑے نبی مہندار دے ونج پیش ہی احوال کر سائیں کھیرو ای سوال کر ونج پیش ہی احوال کر سائیں کھیرو ای سوال کر ہینو ہی مہ جو حال کر ملا علاج مریض جی ہت کان کا تھی دی دوائے صبح جی ہوا اے باد صبا اج مدینے ونجے مجھ جو نیا پود جان اے صبح جی ہوا ای کو مدینے ہلوں ہلو مدینے ہلوں ہلو مدینے ہلوں ہلو مدینے ہلوں ہلو مدینے ہلوں کوچوے ہل تہانے مدینے ہلوں ہیا رکھی سکھ سجن جی سینے ہلوں گھر بچہ بار سب کچھ گھورے ادا حل مکھنا سجو دے ڈورے ادا اے صبح جی ہوا اے باد صبا اج مدینے ونجے مجھ جو نیا پود جان ہی اکھیوں شل حبیبن جے سامو حجن دم ختم تھی ونجے صرف دیدار میں اکھیوں ماشاءاللہ وقار روزی صاحب واہ واہ ڈاڈو سٹھو ऐं अलाह करे इहा वबा ख़तम थिए पूरे आलम जी जिंद छुटे त मदीने बि हलंदासीं सुभान अल्लाह आमीन आमीन सो अॼु को प्रोग्राम मीज़ान आयल कुकिंग आयल जे तावन सां पेश कयो पियो वञे ऐं मीज़ान आयल सर्टिफाइड आहे पाकिस्तान स्टैंडर्ड क्वालिटी ऐं ISO खां पिणु सर्टिफाइड आहे नंढी साई वठूं था वञो केॾा महिल असां सां गॾु रहिजो ज़हन में को सुवाल आहे त टेलीफोन ज़रूरु कयो सो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे मलिकार चऊं था ऐं नंढड़ी साईअ खां पोइ जल्दी मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ऐं रमज़ान मुबारक जूं बरकतूं रमज़ान मुबारक जी फज़ीलत ऐं रमज़ान मुबारक में छा करणु घुरिजे ऐं छा न करणु घुरिजे इन ते बि अॼु असां ॻाल्हायूं पिया पर सभ खां पहिरियां ईमान मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां जेका सहरी कई माशाअल्लाह जी ऐं अॼु बि ज़ाहिर कंदव त सहरी जा जेकी खाधा आहिनि उहे तव्हां छा में पचाया
कुकिंग ऑयल कहिड़ो इस्तेमालु कयो था? मीज़ान। वाह वाह वाह, तव्हांखे कीअं ख़बर पई त मीज़ान माना अॼु असांजे तावन में मीज़ान शामिल आहे, क्योंकि हर चीज़ मीज़ान में हाँ अच्छी लगती है। अच्छी लगती है, फेवरेट है ना। सो मीज़ान जो कुकिंग ऑयल, मीज़ान किनोला ऑयल ऐं बनास्पति ऐं मीज़ान जो अल्ट्रा रिच ईअं खणी चऊं त पती बि उनजी मार्केट में अची वई आहे। मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियतुनि सां तव्हां लाइ, तव्हांजी फैमिलीअ लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे। ऐं असां गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन लम्हे असांजे प्रोग्राम में हिकिड़ी ॿी नात ख़्वान बि असांखे जॉइन कयो आहे ऐं नात हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणींदी, उनखे बदिकार चऊं था मोहतरमा उम्मेमा शहज़ाद के। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक हैं? आप हमारे प्रोग्राम में पहले भी आई, दोबारा आने पर आपको खुशामदीद कहते हैं। सो ॻाल्हि हली पई साईं मौलाना इब्राहिम तारिक साहिब, सो डाइट जी ॻाल्हि पई हली सवेर, ईअं खणी चऊं त डाइट जो बि हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त महीनो अची वियो आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि पाण में वेठा आहियूं, डाइट बि कजे पर हीअ जेको इफ़्तारीअ महिल वरी पोइ सफ़ा ईअं लिहाज़ ई नथा कयूं, इहा कहिड़ी डाइट थी? खिल पोइ हुजे न वरी इन में ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजे हिसाब सां खाए। हा, असल में रहियल सहल कसरूं कढूं था न जेकी इफ़्तारीअ में, असल में असीं इन जो ख़्यालु नथा कयूं। चऊं था त हाणे मौक़ो मिलियो आहे त बसि खाए वठूं, ईअं न आहे। माण्हू पंहिंजी तरतीब सां हूंदो आहे। सही सही, उन में अलाह जे फज़ल सां बरकत बि आहे। टे खारकूं खायूं त उन में बरकत आहे माशाअल्लाह, ऐं जिस्मानी कुव्वत आहे। नबी पाक से सम्झी इन में सुन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुन्नत खे छॾे ॿिए पासे वञूं था त इन जो नतीजो को वरी जेको आहे सो ग़लति हूंदो। सही 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 सही, असांखे इन जो बि ख़्यालु रखणो। अच्छा शामी साहब, पंहिंजे दस्तरख़्वान ते ॾाढा सुठा सुठा ताम हुजनि, सभु कुझु हुजे, ऐं असांजो पाड़ेसरी को बुखियो रहिजी वञे त इहा बि ॻाल्हि पाण में मिड़ी न ठहण जहिड़ी आहे। सभ खां पहिरियां त पाड़े वारनि जो बि ख़्यालु कजे, ऐं हूअं बि हीउ जेको लॉकडाउन वारो जेको माहौल आहे ऐं वबा वारी जेका सूरत हाल आहे, इन में त अञा वधीक अॻु भरो थिए ऐं वधीक किरदारु अदा कजे, वधीक हिसो वठिजे। त तव्हां छा चवणु चाहींदो, बजाए जो पंहिंजे दस्तरख़्वान खे सजाइण जे ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि जी मदद कजे न? बिल्कुलु राज़दारी में ऐं राति जे कंहिं वक़्त में कुझु सामान उन्हनि खे लिक में ॾिजे। कुझु अहिड़ा सफ़ेद पोश माण्हू हूंदा आहिनि जिन जी इज़त ख़राबु थींदी आहे अगरि काशे वठंदा आहिनि, उनजे करे राज़दारी में उनखे कुझु राशन ॾिजे, कुझु फ्रूट ॾिजे। या अगरि मिसाल अफ़्तारी जो वक़्तु क़रीब अचे थो त जीअं आम तौर ते पंहिंजे सिंध में सिंधी जेके हूंदा आहिनि उहे ॾाढा महिमान नवाज़ हूंदा आहिनि, त उहे कुझु सामान फ्रूट ठाहींदा आहिनि, पोइ वरी पाड़े वारनि खे इफ़्तारी खां पहिरें पहुचाईंदा आहिनि। ॾाढी सुठी रिवायत, सुठी रिवायत आहिनि। बिल्कुलु। हिकिड़ी कॉल वठी वठूं। अस्सलाम वालेकुम। सलाम साईं, केरु पिया ॻाल्हायो? मोहम्मद विंद सठाजन मां ॻाल्हायां पियो। साईं साईं रमज़ान मुबारक। साईं छा चवणु चाहींदो? तव्हांखे बि सभिनी खे मुबारक हुजे। वॾी महिरबानी। को सवाल करणु चाहींदो? अदा हिकिड़ो सुवाल इहो आहे, असांजे मस्जिद में जो सहरी अफ़्तारी थिए थो, हिकिड़े मस्जिद में 1 मिंट पोइ थो आज़ान थिए थो, ॿिए में 6 थिए थो, टे में वरी 2 मिंट पोइ आज़ान थिए थो। असां सहरी अफ़्तारी कहिड़े सां कयूं? आउं तव्हांजो सवाल सम्झी न सघियो साईं। मस्जिद में छा थो थिए? 2 मिंट पोइ थो थिए? अदा ॾिसो, हिकिड़े मस्जिद में टाइम असां सहरी अफ़्तारी थिए थी, ॿिए में वरी 1 मिंट खां पोइ आज़ान थिए थी, ॿिए में 2 मिंट खां पोइ आज़ान थिए थी। असां सहरी अफ़्तारी कहिड़े आज़ान था कयूं? सही सही सही, वॾी महिरबानी था, वॾी महिरबानी। लख थोरा लख थोरा। ऐं आउं सम्झां थो त इलाइक़े जे हिसाब सां टाइमिंग जो फ़र्क़ु थींदो आहे, ऐं ॿियो फ़िक़ह जाफ़री आहे ऐं फ़िक़ह हनफिया जे हवाले सां थोरो टाइम जो फ़र्क़ु थींदो आहे। वधीक तव्हां वेठा आहियो, जेॾीमहिल आज़ान ॿुधनि था त उन वक़्त ई इफ़्तारी कनि। टाइम 1 मिंट या 2 मिंट जो एतिरो फ़र्क़ु न हूंदो आहे। सही, कन में आज़ान जी आवाज़ अचे थी त इफ़्तारी तव्हां करे छॾियो, अलाह ताला क़बूल करणो। सही सही। अला इफ़्तारी माना आज़ान महिल त तकड़ में करे था वठूं, पर जंहिं महिल सहरीअ जो बि ईअं आहे, जेको उन्हनि जो आज़ान अचे थी उन ते पंहिंजो बंदि कनि। सही सही। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त ॻोठनि में ईअं बुढ़ियूं ऐं ॾाॾियूं बि चवंदियूं आहिनि आज़ान अचे थी, तकड़ में पाणी वाणी पीओ। आज़ान अची आज़ान हलंदी आहे, आज़ान जे दौरान जेका खाधो पीतो हथ में आहे या पीए थो पियो त उनखे मुकमल करे। अच्छा, ईअं न आहे त बांग आई त छॾे ॾे, ईअं न आहे करिणो। अच्छा, पर उनखे मुकमल करे पोइ उनखे ईअं न आहे त हाणे पोइ 10 मिंट वठी छॾे, खाधो घणो हुजे त 15 मिंट लॻी वञनि, ईअं न आहे करिणो। उनखे मुकमल करे इन खां पोइ बसि। सही सही सही। हिन ॾुखी घड़ीअ में छा करणु घुरिजे पाण खे, मुस्लमाननि खे, उम्मत मुस्लमान खे? हा, हिन ॾुखी घड़ी में असांखे अलाह खे यादि करणु घुरिजे ऐं तौबा करणु घुरिजे। ऐं तौबा एॾी पकी हुजे त हदीस पाक में अचे थो, अताइबु मिन ज़ंबि कमन ला ज़ंब ला। सही सही। तौबा एॾे नमूने सां माण्हू करे त उन जी तौबा जे थियण खां पोइ ईअं इंसान थी वेंदो आहे त इन जो को गुनाह ई न आहे, जुर्म ई न आहे। ऐं उन जा शराइत आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पंहिंजे जुर्म ते माण्हू नादम हुजे
ऐं वरी न करण जो पको आज़म करे, सही सही सही, वरी उन जुर्म खे कोन कंदो, ही त तौबा आहे। पर ईअं न आहे त अॼु तौबा थो करे वरी कल्ह जो साॻियो जुर्म थो करे, त इहा तौबा न आहे। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, इन में असांखे अलाह पाक सां सची तौबा करणी आहे, दुआ घुरणी आहे त मालिक असां ते राज़ी थिए ऐं हिन मुसीबत खे असां खां टारे छॾे। सही सही, ऐं को ग़लति कमु कजे बि न, को कुदो कमु कजे बि न, पर जेकॾहिं तव्हां खां कुझु थी बि वियो आहे त तव्हां ऐं रब करीम जे विच में इहा राज़दारी आहे, शेयर न कयो कंहिंसां। माण्हू अॼुकल्ह वरी साईं इहे ॻाल्हियूं वरी पिया वॾाई सां ॿुधाईंदा साईं मां अॼु हे कमु करे आयुसि, सो इन्हनि कमनि खां बि थोरो पासो कजे। ख़ासि करे असां मुस्लमाननि जे लाइ इहा ज़रूरी आहे त अलाह ताला जी रहमत खां ना उमीद न थियनि। सही सही, अलाह पाक जो फरमान आहे, قل يا عبادي الذين اسرفوا على انفسهم لا تقنطوا من رحمة الله ان الله يغفر الذنوب جميعا انه هو الغفور الرحيم। ए मुंहिंजा सोना ऐलान करे छॾ, जेका पंहिंजी जाननि ते ज़ुल्म करे चुका आहिनि, जुर्म करे, गुनाह करे, ज़्यादतियूं करे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां ना उमीद न थियनि। छाजे करे त हू गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे, सभिनीनि खे माफ़ करे छॾी। इन करे जुर्म थी सघे थो, ग़लती थी सघे थी, पर ग़लती थियण ते असांखे सोचणो आहे त असांजो मालिक नाराज़ न थिए, वरी असांखे अलाह जी तरफ़ अचिणो आहे। इन करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोमिन ऐं फाजिर जे दरमियान फ़र्क़ु कयो आहे। मोमिन जेको हूंदो आहे हू ईअं सम्झंदो आहे कअन्नहु काइदुन तहत जबलिन यखाफु अन यका अलैहि। नबी अलैहिस्सलाम फरमायो आहे त मोमिन ईअं हूंदो आहे कंहिं जबल जे हेठां त मथां मथे किरी वञे। ऐं फाजिर जुर्म खे ईअं सम्झंदो आहे कअन्न ज़ुबाब मर अला अनफिही फफअल हकदा वहकदा, त मख अची वेठी आहे हथ सां उनखे उॾामे छॾियो आहे। फाजिर ईअं जुर्म खे सम्झंदो आहे, मोमिन जबल वांगुरु सम्झंदो आहे त मथां मुंहिंजे मथां किरी वञे। सही सही, असांखे हर टाइम अल्लाह जो ख़ौफ़ रखणो। जीअं तव्हां फरमायो त रब जी रहमत मां ना उमीद न आहे थियणो, सो ना उमीदी न कजे बहितर आहे, पर ईअं बि त न कजे जो रब राहिमीन आहे, उहो करम कंदो, उहो नवाज़ींदो, उहो माफ़ कंदो, इहा ॻाल्हि ज़हन में रखी करे वरी गुनाहनि ते गुनाह, इहो ग़लति आहे। साईं रब राहिमीन आहे, रब माफ़ कंदो, वरी गुनाह ते गुनाह कजे, गुनाह ते गुनाह, इहो न आहे, इहो न करणु घुरिजे। ईअं न साईं, ईअं न आहे, हमेशा जे लाइ पकी तौबा करणी आहे। सही, हमेशा जे लाइ उन जुर्म खे छॾणो आहे। जेॾी महिल हिन सिस्टम सां माण्हू ईंदो आहे त पोइ मालिक बि पंहिंजो करम कंदो आहे। सही सही, अलाह पंहिंजो रहम कंदो आहे, छो त हू रऊफ़ रहीम आहे, हू करीम आहे, हुन असांखे ख़ल्क़ियो आहे, असांजे हर लिहाज़ सां असांजो ख़्यालु करे थो। सही, त ॿारनि खे बि ज़रूरी आहे त पंहिंजे मालिक जो ख़्यालु रखे। सुभान अल्लाह, सुभान सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ त माणींदासीं। ईमान तव्हां बि मुंहिंजे ख़्याल में इहो ई फ़ैसिलो कंदव। साईं इजाज़त हुजे त नंढड़ी खां ॿुधी वठूं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमैमा शहज़ाद जी। इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन, दर्दीनो दुनिया शाद कुन, दर्दीनो दुनिया शाद कुन, या गौसे आज़म दस्तगीर इमदाद कुन, इमदाद कुन। तेरे हाथ मैंने दिया है, तेरे हाथ मैंने दिया है, तेरे हाथ है लाज या गौसे आज़म, इमदाद कुन, इमदाद कुन अज़ बंदे गम आज़ाद कुन। भंवर में फंसा है सफीना हमारा, भंवर में फंसा है सफीना हमारा, बचा गौसे आज़म, बचा गौसे आज़म, इमदाद कुन, इमदाद
बचा गौसे आज़म इमदाद कुन अज बंदे गम आज़ाद कुन दर्दीनो दुनिया शाद कुन दर्दीनो दुनिया शाद कुन या गौसे आज़म दस्तगीर इमदाद कुन माशाल्लाह माशाल्लाह बहुत माशाल्लाह मीज़ान आयल 100 सैकड़ो पाकिस्तानी ब्रांड तव्हांखे वरी ॿुधाईंदा हलूं ऐं मीज़ान कुकिंग आयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियत रखे थो ऐं तव्हांजी फैमिली जे लाइ बहितरीनु प्रोडक्ट आहे मीज़ान बनास्पति में शामिल जेकी कुदरती जुज़ आहिनि ऐं ख़ासि तौर ते विटामिन्स जो जेकॾहिं ईमान पाण ज़िक्र कयूं त इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि सहरी ऐं इफ़्तारी तव्हांजी ॾाढी ज़बरदस्त थी सघे थी हुन में रद पचाव जो जेको बि अमल थिए थो मीज़ान कुकिंग आयल या मीज़ान बनास्पति तव्हां इस्तेमालु कयो नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था मन जो केॾांहुं बि न बल्कि अञा साई नथा वठूं असां अञा कचहरी जो सिलसिलो जारी रखूं कॾहिं कॾहिं मुंहिंजो मूड चेंज थी वेंदो आहे ईअं न हाँ बिल्कुल माशाल्लाह माशाल्लाह सो शामी साहब तव्हां अज़ीम वस्तुनि जो ज़िक्र कयो पए थोरी देरि पहिरियां त उहो ज़िक्र ख़ैर बि थी वञे भला अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़न ख़बरदार उहे जेके अल्लाह जा बाना आहिनि उहे ज़िंदा आहिनि उन्हनि खे को गम न आहे को तकलीफ़ न आहे सही अॼु अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक जो पहिरियों ॾींहुं आहे पहिरियों रोज़ो आहे हिन मुबारक ॾींहं ते पीराने पीर दम दस्तगीर किंदीले नूरानी शहबाज़ लामकानी पीरे पीरा मीर मीरा सैयद अब्दुल क़ादिर शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जो विलादत जो ॾिहाड़ो आहे ऐं पीराने पीर दम दस्तगीर सभिनी जेके मौजूदा ऐं जेके गुज़ारे विया उन सभिनी खां जेके औलिया कराम उन सभिनी जो पीर आहे इमाम अहमद रज़ा ख़ान अलैह रहमतुर रहमान फरमाए थो वाह क्या मर्तबा ए गौस है बाला तेरा ऊंचे ऊंचों के सरों से कदम आला तेरा यानी पीराने पीर जो जेको कदम आहे उहो सभिनी औलिया कराम जे सर ते आहे त गौस आज़म जी शान में अॼु असां पंहिंजी इफ़्तारीअ में अगरि कुझु नात मनक़बत वग़ैरह पढ़ूं उन खां अलावा असां ईसाल सवाब कयूं या जेको अफ़्तार असां कयूं था उन जो ईसाल सवाब जेको आहे पीराने पीर खे पहुचायूं त ॿुधायो पिया हाणे जी हुन मनक़बत ॿुधाई त उन हिसाब सां असां पंहिंजे दस्तरख़्वान ते अगरि पीराने पीर रोशन ज़मीर खे यादि करे ऐं उन लाइ ईसाल सवाब कयूं त यकीनन इहो फ़ाइदो थींदो वाह 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह अच्छा ईमान तव्हां कुझु सवाल करणु चाहियो था मुंहिंजे ख़्याल में मां यकु तव्हांखे ॻाल्हाइण जो मौक़ो नथो ॾियां वरी तव्हां मथां ईअं चओ त इरशाद पाण थो ॻाल्हाए असां बसि हिन सां सवाल करणु था चाहियूं मौलाना इब्राहिम तारिक साहब सां जी जी के कोरोना जे मतिलबु हालात अॼुकल्ह हलनि पिया घणो ई कोरोना जे हवाले सां मतिलबु सफ़ाई रखणु घुरिजे एहतियात करणु घुरिजे सफ़ाई रखणु घुरिजे पंहिंजे बारे में तव्हां छा था चओ कोरोना जे हवाले सां मुंहिंजो ही मौक़िफ़ आहे त जेकी एहतियाती तदाबीरूं जेकियूं बि हुकूमत ॾसियूं आहिनि असांखे उनखे फॉलो करणु घुरिजे ऐं सफ़ाई जे एतबार सां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान जेॾीमहिल 5 वक़्त नमाज़ पढ़े थो त इन जे लाइ वुज़ू जेको आहे सो वॾी तहारत आहे इन में वॾी सफ़ाई आहे ज़ाहिरी बि बातिनी बि जेॾीमहिल वुज़ू करे थो इन जा गुनाह बि झड़नि था ख़त्म थियनि हर लिहाज़ सां इंसान खे सुकून मिले थो त कोरोना जी वबा जेकी आहे इन खे असां वधि में वधि सफ़ाई जे ज़रिए ऐं तदबीरूं जेकियूं एहतियाती आहिनि उनखे इस्तेमालु करे असां उनखे ख़तमु करे सघूं था ऐं इन सां गॾोगॾु असांखे पंहिंजे अल्लाह ते एतमाद करिणो आहे त हिन बीमारी खे ख़तमु करण वारो अल्लाह आहे हे अल्लाह जे लश्करनि मंझां हिकिड़ो लश्कर आहे मिन जुनूदिही अल्लाह जे लश्करनि मंझां हिकिड़ो लश्कर आहे हे अल्लाह जे हथ में आहे अल्लाह चाहे त कुन फयाकून सां उनखे ख़तमु करे सघे थो पर असांखे ॾसे थो त असां आज़मायूं था इम्तिहान बि तव्हांजा हूंदा त हिन मुश्किल टाइम में असां ॾिसूं था त जेका बि काइनात जा इंसान को मेडिकल ते एतमाद पियो करे को कंहिं ते पियो एतमाद करे इटली आहे यूरोप आहे कहिड़ो बि मुल्क आहे अमेरिका आहे सभिनीनि चयो हाणे बाबा अलाह खे ॿधायो अची अलाह जे साम्हूं सजदा रेज़ थिया असां सभिनी खे ॾिठो आहे त अॼु केरु जेकॾहिं कंहिंजी
हेल्प करे सघे थो त अल्लाह जी ज़ात आहे। सही सही अल्लाह खां अलावा कंहिं में ताक़त न आहे त इन कोरोना खे ख़तमु करे। असां मुस्लमान एहतियाती तदबीरूं इस्तेमालु करे इन कोरोना खे ख़तमु करे सघूं था, पर मालिक खे कोन विसारींदासीं। सही 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 हुनखे हमेशह वाधाईंदासीं त मालिक असां ते राज़ी थी वञे। सही सही ऐं जेके कोरोना जे हवाले सां जेकियूं तदबीरूं आयूं आहिनि हाणे सही सही एहतियाती असांखे करणियूं आहिनि। इन्हनि ते तफ़सीली रोशनी विझूं था पाण। नंढड़ी साईअ जो वक़्तु थी वियो आहे, सो फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए अलाह जो। सो रब करीम जो जॾहिं अमुर थींदो त इहे वबा पाण ई टरी वेंदी ऐं असां हुन मां निजात माणे वठंदासीं। मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे सहकार सां जेको प्रोग्राम तव्हांजे ख़िदमत में पेश कयो पियो वञे ऐं हिते नंढड़ी साई वठूं था ईमान मोटी अचूं था तव्हांजे सवाल ते तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं वरी हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधायूं था जेको प्रोग्राम मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे ताउन सां अवांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। न सिर्फ़ु कुकिंग ऑयल पर मीज़ान जा तमामु घणा प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि जेके तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। तव्हां असांजे लाइ मीज़ान बनास्पति बि आहे, मीज़ान कैनोला जो कुकिंग ऑयल बि आहे ऐं गॾोगॾु मीज़ान जो जी कोल्ड ड्रिंक बि अची वई आहे ऐं जंहिंजो नालो आहे कोला नेक्स्ट ऐं मीज़ान अल्ट्रा रिच जे नाले सां पती बि अची वई आहे। चांहि जो जेकॾहिं को मवाली आहे, को शौक़ीन आहे ऐं ख़ासि तौर ते इफ़्तारी खां पोइ इलाही माण्हू सोचींदा आहिनि बल्कि चवंदा आहिनि फरमाइश कंदा आहिनि त चांहि मिले असांखे। पहिरियों चांहि सो चांहि जेकॾहिं सुठी चांहि ठाहिणु चाहियो था त पोइ मार्केट में मीज़ान जी अल्ट्रा रिच पती बि अची वई आहे ऐं मीज़ान ऑयल 100 हिकिड़ो पाकिस्तानी ब्रांड आहे। मीज़ान कुकिंग ऑयल मुकमल रेंज फ़राहम करे थो ऐं मीज़ान कुकिंग ऑयल हर लिहाज़ खां पंहिंजी मुनफ़रिद ख़ुसूसियत रखे थो। तव्हांजी फैमिली लाइ तमामु घणो बहितरीनु आहे ऐं हिन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु असांजी हॾियुनि खे मज़बूत बणाईंदो आहे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त अॼु असांजो प्रोग्राम जल्दी पूरो थी वियो आहे ऐं हिन वक़्तु मूंखे डायरेक्टर इशारो ॾिनो आहे त प्रोग्राम में बाक़ी कुझु ई लम्हा बाक़ी आहिनि, माना 14-15 मिंट आहिनि। इन्हनि 14-15 मिंटनि में बि असां कोशिशि कयूं था तव्हां ताईं कम जी का ॻाल्हि पहुचायूं ऐं जेकॾहिं तव्हांजे ज़हन में को सुवालु आहे त तव्हां टेलीफोन बि करे सघो था असांजे हिन प्रोग्राम में ऐं असांजा उलमा इकराम असां सां गॾु आहिनि, उन्हनि खां उहो सुवाल बि करे सघो था। ईमान तव्हांजे ज़हन में को सुवालु आहे त तव्हां पुछा करे सघो था। मुंहिंजे ज़हन में इहो सुवालु आहे शामी साहब सां कि रमज़ान जे महीने में हार सिंगार करणु घुरिजे या सुरमो पाइणु घुरिजे? जी बिल्कुलु सुरमो पाइणु घुरिजे। अहिड़े हवाले सां तेल बि लॻाए सघिजे थो। अच्छा जी जी पर जेको अॼुकल्ह औरतूं कजल हणजनि रोज़े में त कजल मनावा बाक़ी सुरमो पाए सघिजे थो। अहिड़े हवाले सां नह कटे सघजनि था यानी पंहिंजी सफ़ाई करे सघिजे जिस्म जे हिसाब सां। छो त इस्लाम आहे, इस्लाम अहिड़ो मज़हब न आहे जो ॾुखियो हुजे। इस्लाम सवलो ऐं सिधो मज़हब आहे, आसानी वारो मज़हब आहे। जीअं ॾिसो तव्हां हिन दौर में निमाज़ असां पढ़ंदा आहियूं त विथी कोन हूंदी आहे, पर जॾहिं इहे कोरोना वायरस आयो डॉक्टरनि हिदायतूं ॾिनियूं उन सूरत में मुफ़्तियान किराम मशवरो कयो। मशवरे खां पोइ इहो तइ कनि त अगरि असां छॾे पढ़ूं था, डिस्टेंस करे निमाज़ पढ़ूं था त उन असांजी निमाज़ थी वेंदी। त असां मस्जिदूं आबाद रखूं, मस्जिदूं जी जेकी रौनक आहे उहा बहाल थिए। शाइर अल्लाह यानी मस्जिदूं जेके आहिनि उहे पहचान आहिनि इस्लाम जी, अलाह जे दीन जी, त उहे खुलियल हुजनि त उन्हनि खे खोलण लाइ डिस्टेंस कयो वियो। इहा आगाह ॾिनी वई त तव्हां वज़ू पंहिंजे घरां करे अचो। अहिड़े हवाले सां इस्लाम में को बि अहिड़ो मामिलो अचे थो त सोचे सम्झी करे मुफ़्तियान किराम उहो मशवरो ॾियनि था त तव्हांखे कहिड़ो रस्तो इख़्तियार करणु घुरिजे। बाक़ी जीअं कजल आहे इहो न पाइणु घुरिजे, इन सां रोज़े में मसइलो आहे। बाक़ी सुरमो पाए सघिजे थो, तेल हणी सघिजे थो, नह लाहे सघजनि था। अहिड़े हवाले सां पंहिंजो हार सी नह लाहे सघजनि था, भला नहनि ते पॉलिश हणी सघे थी? पॉलिश नथी हणी सघिजे छो त पॉलिश हणबी त उहो जेको उनजी लिक्विड आहे उहा लहंदी कान ऐं वज़ू न थींदो। सही सही सही। अच्छा इब्राहिम तव्हां ॿुधायो भला कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि ऐं कहिड़ियूं न करणु घुरिजनि? असांजे नाज़रीन ताईं बि इहा ॻाल्हि पहुचंदी छो त के माण्हू चवंदा आहिनि बुर्श बि न कजे, ॾंदण हणिजे। इन हवाले सां कुझु ॿुधायो त कहिड़ियूं शयूं मना आहिनि, कहिड़ियूं शयूं करणु घुरिजनि? रमज़ान शरीफ़ जे महीने में जेको आहे मिसवाक आहे, ॾंदण आहे, हीअ तव्हां करे सघो था, इन जी इजाज़त आहे। सही। पाणी जॾहिं असां ॻोड़ी कयूं था त पाणी अंदरि वञे थो लेकिन हलक जे हेठि न लहे, माना गले जे हेठि न लहे, गले जे हेठि न लहे। सही। उन जे मथां जेकॾहिं का शइ अचे थी त उन में को बि हर्ज न आहे, करी सघूं था असां। इस्लाम आसानी पैदा कई आहे, इस्लाम में तकलीफ़ न आहे। सही सही। इस्लाम में कंहिंखे ॾुख न आहे, कंहिंखे बि ॾुख ॾियणो बि न आहे ऐं वठणो बि न आहे। ला दरारा वला दिरारा, न तव्हां कंहिंखे तंग कयो ऐं न तव्हांखे केरु तकलीफ़ ॾे। सही सही। इस्लाम जा बहितरीन ज़ाब्ता ऐं उसूल आहिनि।
जेका हर लिहाज़ सां इंसान जे लाइ बहितर आहे। सही सही छो त इंसान खे अल्लाह पाक फितरत जे मुताबिक़ ठाहियो आहे। फितरती तौर ते इंसान सहूलियत चाहे तो रब उनखे ॾे। सही सही ऐं असांजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे घणियूं सहूलियतूं ॾेई छॾियूं। सही सही फितरत जी ॻाल्हि लिखी त फितरत जो हुस्न बहाल आहे। लॉकडाउन में फितरती सभु शयूं आज़ाद आहिनि। पखी पखण वण टण ॿूटा कुदरती नज़ारा आबशार सभु वहिंवार सॼो हले थो। फितरत क़ैद न आहे। इंसाननि जेके शयूं ठाहियूं आहिनि उहे सभु बंदि आहिनि। मॉल्स बंदि आहिनि, होटल बंदि आहिनि, इहे शयूं बंदि थी वियूं आहिनि। ॾिसो न इंसान जे पंहिंजे वस में कुझु बि न आहे। सही जेका पंहिंजे पाण खे चवनि पिया त असांजो ऑर्डर हले थो हुननि जो बि ख़तमु थी वियो। हुकुम अलाह जो, ऑर्डर अलाह जो, अमर अलाह जो थींदो। रज़ा रब जी आहे। रज़ा रब जी आहे। असांखे अलाह जी रज़ा ते ख़ुशि रहणो आहे। असांखे इहो ई ॾसियो वियो आहे त असां मालिक जी रज़ा ते ख़ुशि हुजूं। इहा ई मोमिन जी सिफ़त आहे। सही 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 मोमिन उहे आहिनि जेका अलाह जी रज़ा ते राज़ी आहिनि। वॾे में वॾी इंसान खे तकलीफ़ ईंदी आहे जेॾी महिल इंसान जो बच्चो गुज़ारी वेंदो आहे। बिल्कुलु को घर जो वेंदो आहे त छा चवंदा आहियूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। असां अलाह ते राज़ी आहियूं। उन जो माल आहे हू वठी वियो आहे। हाणे इहा असांजे लाइ तकलीफ़ आई आहे पर मां सम्झां थो इन मअल उसरि युसरा, तंगीअ खां पोइ आसानी आहे इंशाअल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तकलीफ़ आई आहे पर इंशाअल्लाह अॻिते असांजे लाइ ख़ैर आहे। इन में असीं इंशाअल्लाह सुधरी वेंदासीं सभई। सही सही हर को हाणे मालिक खे यादि करे थो पियो। ही ॻाल्हि अलॻि आहे त हाणे ॾिसो न तव्हां त यूरोप जे अंदरि बि राति जो भांग थिए थी पई। छाजे करे ॾिनी अथनि? अलाह खे उन्हनि खे बि आयो आहे त अलाह खां अलावा कुझु बि न आहे। इहो असांखे हर टाइम अलाह जे दर ते हुअणो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे सुपर पावर कोई बि कोन्हे सवाइ अलाह जे। अलाह जी ज़ात सुपर पावर अलाह जी ज़ात। तव्हां थोरी देरि पहिरियां वलियुनि जे हवाले सां ज़िक्र कयो पए। जी जी बिल्कुलु। मां वलियुनि जे हवाले सां छा मां अगरि सिर्फ़ु बाननि जी ॻाल्हि कयां जी त क़ुरान पाक में 19 पारे में अलाह ताला फरमायो आहे सूरह फुरक़ान में जी जी व इबादुर रहमानिल लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलाम। रहमान या उहे बाना जेके रस्ते ते हलनि था, यमशून अलल अर्दी ज़मीन ते हलनि था ऐं जॾहिं उन सां अॻियां ख़िताब कनि था जाहिल त हू चवंदा बस सलाम। इहो त हिकिड़ो अलाह ताला पंहिंजे रहमान पंहिंजे बाननि जो ज़िक्र कयो जेके मुंहिंजा बाना आहिनि उहे जाहिलनि सां टकराईंदा न आहिनि। त वलियुनि जो कहिड़ो शान हूंदो, वलियुनि जी कहिड़ी माशाअल्लाह। त उन हिसाब सां अगरि असां वलियुनि जी ॻाल्हि कयूं त हींअर जीअं गौस पाक पीराने पीर जो नालो मूं वरितो थोरी देरि पहिरें ऐं गौस पाक जो जीअं ज़िक्र ख़ैर थियो। इन हवाले सां अगरि असां ॾिसूं त सदियूं गुज़री वियूं पर गौस आज़म जो नालो अॼु बि ज़िंदा आहे। त अगरि असां पंहिंजे पाण में बि कोशिशि कयूं त विलायत जो जेको दरवाज़ो आहे उहो खोलण जी असांखे कोशिशि करणु घुरिजे। जीअं निमाज़ आहे, रोज़ो आहे, तक़वा परहेज़गारी आहे। अलाह ताला फरमायो आहे न वाक़ीमुस सलाह व आतु ज़का वरकऊ माअ राकिन, यानी निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा कयो। ऐं वरकऊ माअ राकिन या रुकू करण वारनि सां रुकू कयो यानी जमात सां निमाज़ पढ़ो। अहिड़े हवाले सां जीअं अस्सलातु इमादुद्दीन नमाज़ दीन जो थंब आहे। अस्सलातु मेराजुल मुमिनीन निमाज़ मोमिन जी मेराज आहे। अगरि असां निमाज़ खे वठूं त उहा मेराज जेकी आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे नसीब थी उहा हिकु आम माने खे मिली सघे थी पर छा आहे शर्त आहे त उहा निमाज़ और निमाज़ पढ़े हुनखे मेराज मिली वई। सुभान अल्लाह। त कॉल वठी वठूं था। बिल्कुलु सही बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कोई सवाल है? जी जी क्या सवाल है? कौन बात कर रहे हैं आप? सबसे पहले ये बताएं। साईं अब्रेज अली बात कर रहा हूँ गदीर से। जी जी साईं कहिड़ो सवाल आहे साईं? साईं सवाल इहो आहे त मां रोज़ो रखंदा आहियूं मैदो ख़राबु आहे। मैदो ख़राबु आहे तव्हांजो? हा साईं सुबुह 25 रोज़ो मकरूह थींदो या रोज़ो? अच्छा अच्छा सही सही। त पोइ तव्हां पुछा करणु चाहियो था त रोज़ो रखिजे या न रखिजे? हा साईं ये मौलाना साहब। सही 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 तव्हांखे जवाबु ॾियूं था। ऐं इब्राहिम साहब तव्हां सवेर ॻाल्हि कई पई सही त बीमार आहे जेकॾहिं वधीक त पोइ चाक थिए त पोइ रोज़ो रखी सघे थो। हिन दोस्त जो बि इहो ई मसइलो आहे त मैदे में तकलीफ़ थिए थी। मैदे में तकलीफ़ आहे, बीमार आहे, हींअर भली रखे बाद में लेकिन रखे। सही सही सही। या हींअर तोखे इजाज़त आहे पर बाद में हिन जो रखणो आहे, कज़ा ॾियणी आहे। इहे न आहे त मोकल मिली वई आहे। सही सही। जेकॾहिं पंहिंजे पाण खां पुछ पहिरियां त बाक़ी बीमार आहीं बहानो त न आहे, इहो बि ॾिसणो पवंदो असांखे। इहो बि असांखे ॾिसणो पवंदो त वाकई बीमार आहे तुंहिंजो ऐं अलाह जो मामिलो आहे। सही सही। छो त हिन जो अजर बि अलाह ॾींदो। सही कंट्रोल थी थो वञे। कंट्रोल थी थो वञे रोज़ो रखणु शुरू कर। सही। पोइ बाद में हिन जी कज़ा ॾेई छॾ जेका रहनि था पिया। सही सही। जेकॾहिं रोज़ो घुसाइजी वञे थो
या रोज़ो मिस थी वञे थो त पोइ उनजो जेको फिदियो तव्हां ॿुधायो त केतिरो ॾियणु खपे? हाँ हिकिड़ो जेको जीअं रोज़ो रखबो आहे रखाए इफ़्तार बि कराए। सही सही सही। माना इहो घणनि माण्हुनि खे मानी खाराए? हिकिड़े माण्हू जो हिकिड़े माण्हू हिकिड़े जो हिन जी कज़ा ॾे जेकॾहिं हुन में ताक़त आहे त। अच्छा। बीमारी को ठीकु थिए थो त पाण रखंदो। सही। बीमारी खां ठीकु थिए त पाण वरी रोज़ो और जेके मुकमल बीमार आहे उन्हें ख़बर आहे त इलाही सालनि ताईं आऊं अहिड़ो जेको आहे फिदियो ॾे चाक नथो थी सघां त पोइ हिन सूरत में करे। सही 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 सही। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई। हाणे 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 तव्हां सभु जेकॾहिं यक राय थियो त पोइ हिकिड़ी नात ॿुधी वठूं भला। सभ खां पहिरियां त तव्हां खां मैसेजिस वठणु मां हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां। ज़रूरी आहे। ही मुबारक महीनो आहे, असांखे वधि में वधि अलाह खे यादि करणु घुरिजे, अलाह जी इबादत करे असांखे औलिया अल्लाह वारी सिफ़ात खे असांखे हासिल करणु घुरिजे। सही सही सही। छो त इंसान ॿियनि खे ॾिसे थो हो वली हो, अल्लाह उनखे इज़त ॾिनी, पर हाणे असांखे छा करिणो आहे? सही। हुननि जी किताबनि खे पढ़े उहो तरीक़ो इख़्तियार करियूं, उहो रस्तो इख़्तियार करियूं जेका औलिया अल्लाह जो रस्तो हो। सही। ऐं क़ुरान बि असांखे ॾसियो आहे त अल्लाह बि उन्हनि जो ई आहे। अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिन नूर इला ज़ुलुमाति इला नूर। अल्लाह पाक दोस्त आहे वलियनि जो, उन्हनि खे ज़ुल्मात खे कॾहिं नूर जी तरफ़ आणे थो। ठीकु आहे न? त असां बि हिन नूर जी तरफ़ कीअं ईंदासीं? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम खे क़बूल करे इंशाअल्लाह अॻिते वधंदासीं त असां बि हू अमल करे अॻिते अची सघूं था। सही सही सही। इकबाल चयो आहे न साईं, उर्दू में चयो अथसि, चवांसि मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहिए कि दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है। वाह वाह। ही कूड़ो शान ही शोहरत कॾहिं काॾे एॾो पैसो कफ़न में कोन लॻंदो आहे कॾहिं बि यार को कीसो। सो शामी साहब तव्हां आख़िर में को मैसेज ॾियणु चाहियो? मां हिकिड़ो बसि शॉर्ट मैसेज ॾियणु चाहियां थो त हींअर असां रमज़ान जा रोज़ा रखूं था, पूरो महीनो बाबरकत भलारो आहे, पर इन में शैतान न आहे, शैतान क़ैद थी वियो आहे। पर अगरि असां को गुनाह कयूं था उहो नफ़्स असांखे कराए थो। असांखे कोशिशि करणु घुरिजे त नफ़्स ते काबू पंहिंजूं आदतूं कराइनि थियूं। बिल्कुलु पंहिंजो नफ़्स ते काबू थी करे असां जेके मुस्लमान ॿिया आहिनि जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि जूं तकलीफ़ूं दूरि कयूं। कंहिंखे रोज़ो खोलाए छॾियोसीं, कंहिंखे राशन ॾियारे छॾियोसीं, राति जेके पैर में सफ़ेद पोशीअ में कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त गुस्सो अगरि अचे त गुस्से जो कंट्रोल कयो वञे। जीअं अॼुकल्ह मिसाल जे तौरु जीअं थोरी देरि पहिरियों पकोड़ा पिया ठाहिनि, हाणे को पकोड़ा में अगरि अची थो वञे लूणु घणो थो थी वञे त पोइ माण्हू वरी जज़्बा थी थो वञे। उहा जेकी औरत आहे जीअं 4-5 कलाक महिनत कई आहे या 3-4 कलाक हुन अफ़्तारी जो बंदोबस्तु कयो आहे ऐं आख़िर में अफ़्तारी जे वक़्तु हुनखे छिड़ ॿ ॾिनी वञे थी त हुनखे दिलि में तकलीफ़ थी थिए। पकोड़नि जो ज़िक्र कयो त हाणे असांखे मोकिलाइणी माना करणी पवंदी। इफ़्तार जो टाइम वेझो थी वियो आहे। बिल्कुलु। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, शामी साहब तव्हांजी महिरबानी, इब्राहिम तारिक साहब तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो ऐं उमैमा आपकी भी बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया। आख़िर में नात ज़रूरु सुनेंगे आपसे। अॼु को प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में मीज़ान बनास्पति वारनि जे ताउन सां पेश कयो वियो ऐं मीज़ान बनास्पति में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। इन में शामिल विटामिन ए ऐं डी जो मिक़दार असांजी हॾियुनि खे मज़बूत कंदो आहे। ऐं ॿियूं बि तव्हांखे कम जूं ॻाल्हियूं ॿुधायां त मीज़ान बनास्पति में जेके मौजूदु टोकोट्रिनल जो नेचुरल जेको पावर आहे इंसानी जिस्म खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण में मददगार साबित कंदो आहे। ऐं मीज़ान कुकिंग ऑयल 100% पाकिस्तानी ब्रांड आहे ऐं उनजी मुकमल रेंज में कैनोला ऑयल, कुकिंग ऑयल, सनफ्लावर ऑयल ऐं बनास्पति इहे सभु शामिल आहिनि। मीज़ान ऑयल में शामिल कुदरती जुज़ा ऐं विटामिन्स इंसानी सिहत जे लाइ ॾाढा फ़ाइदेमंद आहिनि। ऐं गॾो गॾु तव्हांखे इहो ॿुधायां त मीज़ान ऑयल में शामिल ख़ूबियूं विटामिन ए, डी, ई ऐं ओमेगा 3 ऐं 6 100% कोलेस्ट्रॉल फ्री आहिनि ऐं माना फिटनेस वारा आहिनि। मीज़ान कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखो रधु पचाव जे लाइ। ख़ासि तौर ते कुकिंग ऑयल ऐं बनास्पति जी जेका चूंड हूंदी आहे उहा इंतिहाई ॾुखी हूंदी आहे। सो मीज़ान मार्केट में मौजूदु आहे, तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अॼु जेकॾहिं सौदो सर्फ वठिणो आहे तव्हांखे त मीज़ान कुकिंग ऑयल या बनास्पति या मीज़ान जी पती बि अची वई आहे अल्ट्रा रिच नाले सां, उहा बि तव्हां वठी सघो था। सो अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। इबादतूं कयो, इबादतुनि जा ख़ासि इंतिज़ाम कयो, रब करीम खे रिझाए वठो ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे पाड़े वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो, उन्हनि जो बि ख़्यालु रखो जिन जो ख़्यालु रखण वारो तव्हां खां सवाइ रब करीम खां सवाइ माना तव्हां वसीला आहियो रब करीम खां सवाइ ॿियो कोई बि कोन्हे को। ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेका ॾुखी घड़ी आहे, जेका वबाई सूरत हाल आहे, इन में ओड़े पाड़े जा जेकी तव्हां सां गॾु रहनि था माण्हू, थी सघे तव्हां उन्हनि खे सुठो ऐं अमीर ऐं आसूदो सम्झंदा हुजो, पर थी सघे थो त उन्हनि वटि बि का मुफ़लिसी थी वई हुजे, उन्हनि वटि बि हिन वक़्तु का लाचारी थी पई हुजे, उन्हनि खे बि का ज़रूरत हुजे। ऐं घणा माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेकी बयानु न करे सघंदा आहिनि।
आउं कॾहिं कॾहिं ईअं बि ॻाल्हि कंदो आहियां त कंहिंखे जेकॾहिं पाण सलाह कंदासीं अदा ॾोकड़ खपनि अदा राशन खपनि, इलाही माण्हू चवंदा न अदा मुंहिंजे घर में बिल्कुलु सभु कुझु आहे, पर कॾहिं कॾहिं किन माण्हुनि जे चहिरनि खे पढ़ण जी कोशिशि कंदा कयो, चहिरा बि पखी पवंदा आहिनि, माण्हू पंहिंजे चहिरे मां ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि खे जेका ज़रूरत हूंदी आहे उन्हनि जूं अखियूं ॿुधाए छॾींदियूं आहिनि। सो अॼोको प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो, रमज़ान जूं बरकतूं रमज़ान जूं रहमतूं तव्हां सभिनी ऐं असां सभिनी जे हिसे में ईंदियूं। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इफ़्तारी जो टाइम थी वियो आहे, तव्हां बि इफ़्तारी कंदो, असीं बि इफ़्तारी कंदासीं। सो मोकिलाणी कहिड़ी, सलाम रमज़ान। कब तलक मुंतज़िर हम रहे या नबी, अपना जलवायत है दिखा दीजिए, हम फ़कीरों की या अहमद मुजतबा, प्यास क़ल्बों नज़र की बुझा दीजिए। आप ज़ीनत ज़ल की है खैरुल वरा, आप रौनक बद की है सल्ले अला, आप खैरुल बशर वजह कौनो मकां पार बेड़ा हमारा लगा दीजिए। कब तलक मुंतज़िर हम रहें या नबी, अपना जलवायत है दिखा दीजिए। अर्श वाले भी तेरे सनाख़्वान हैं, और मलाइक तेरे दर के दरबान हैं, तेरे दरबारे आली की क्या शान है, अपने कदमों में हमको बुला लीजिए। कब तलक मुंतज़िर हम रहें या नबी, अपना जलवायत है दिखा दीजिए। हम फ़कीरों की या अहमद मुजतबा, प्यास क़ल्बों नज़र की बुझा दीजिए। रहमत जे महीने के सब सलाम कयूं था, कलमो करीम जो सभिन जे नाम कयूं था, नेकियूं कमायो इल्तिजाही आम कयूं था, रहमत जे महीने के सब सलाम कयूं था। सलाम